नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मीरपुरखास में ख़बर ॾींदा हलूं त सॼे मुल्क जीअं मीरपुरखास में भी 5 अगस्त ते कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती करण जे लाइ योम इस्तहसाल मल्हायो वियो, जंहिं में मुख़्तलिफ़ सियासी तौर समाजी अॻुवान ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई है। रैली में शरीक थींदड़ माण्हुनि बैनर ऐं प्ले कार्ड खणी कश्मीर थींदो पाकिस्तान, पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फ़ौज ज़िंदाबाद ऐं भारत पारां कश्मीरी अवाम ते थींदड़ ज़ुल्म ऐं ॾाढ ख़िलाफ़ नारा हंया विया। रैली सां ख़िताब कंदे अॻुवाननि जो चवणु आहे त कश्मीर पाकिस्तान जी शहर अॻे पाकिस्तानी क़ौम कश्मीरियुनि जी सियासी, इख़लाक़ी ऐं ख़ुदारियत जी हिमायत जारी रखंदी। असीं पूरी दुनिया खे ॿुधाइणु चाहियूं था त कश्मीर पाकिस्तान जो अटूट हिस्सो आहे, जेको इंशाअल्लाह जल्द अज़ जल्द हासिल करे वठंदासीं। इन ख़ासि ॾींहं ते हर पाकिस्तानी मज़लूम कश्मीरी अवाम जी हालत उजागर करण जे लाइ रोडनि ते निकतल है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।